कराची रेंजर्स सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में स्मगलिंग जे रोकथाम लाइ कार्रवाइयुनि दौरान 15 जवाबदार गिरफ़्तार करण जी दावा कई वई आहे। रेंजर्स जे तर्जुमान मूजिबि हुब चौकी ऐं जेकमाबाद जे अब्दुल जब्बार चेक पोस्ट वारे इलाइक़नि में कार्रवाइयूं कयूं वयूं। कार्रवाइयुनि दौरान 6000 लीटर ईरानी तेल, सिगरेट, खाधे पीते वारियूं नॉन कस्टम पैड शयूं ऐं ॿियो सामान हथु कयो वियो। स्मगलिंग में इस्तेमालु थींदड़ 2 गाॾियूं, 1 कंटेनर, 2 बसूं, 8 मज़दा, 2 ट्रकूं ऐं 1 ऑयल टैंकर बि तहवील में वरिता विया। गिरफ़्तार कयल जवाबदारनि खे वधीक क़ानूनी कार्रवाई लाइ हथु आयल सामान सोडो कस्टम इख़्तियारनि जे हवाले करे छॾियो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।